सलाम वालेकुम दोस्तों। हींअर मां वटि जिद्दा सऊदी अरब में मुंहिंजा प्यारा ॿाहिरि आया आहिनि फेसबुक जे मोनेटाइज़ेशन जे सेटअप लाइ। सो ही आई डी पाकिस्तान में हलियो आहे। हाणे ही आई डी जेको आहे सो फेसबुक पेज जो नालो छा आहे सही? ट्रेडिंग वीडियोज़ आहे। ट्रेडिंग वीडियो आहे, ट्रेंडिंग आहे, ट्रेडिंग वापार, ट्रेडिंग वीडियोज़ पेज आहे। हिते आयो आहे, मूंखे ॾेखारियो आहे, उनखे मोनेटाइज़ेशन मिली आहे। सिर्फ़ु उनजो कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल उहो अनलॉक न आहे। ऐं अधे जो चवणु आहे त इन पेज जो जेको एडमिन आहे उहो पाकिस्तान में ई आहे। उहो सॼो तफ़सील मां अधे खे ॿुधाए छॾियो आहियां। ऐं इनशाला कुझु वक़्तु सऊदी अरब में पोस्टिंग कंदो ऐं डेली पोस्टिंग कंदो त कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल अधे खे मिली वेंदो। ऐं निहायत ख़ुशी थी जेको आहे सो तव्हां बि महिनत कयो फेसबुक ते। ॾिसो माण्हू अचनि था, उन्हनि जी रहनुमाई कया थो, हरू भरू जे ॻाल्हियुनि में न निकिरो। ऐं इनशा ताला उमेदु आहे त पाकिस्तान में बि तमामु जल्द इहा फेसबुक जो कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल अची वेंदो। मां वेठो आहियां, मुंहिंजो व्हाट्सएप आहे फेसबुक ते, तव्हांजे हर शइ जे रहनुमाई लाइ मां वेठल आहियां। ॾिसो हिकिड़ा दोस्त आहिनि चवनि था त पहिरियों मोनेटाइज़ेशन के पाकिस्तान में अचनि था ॾियो, पहिरियों फेसबुक जो मोनेटाइज़ेशन। बाबा फेसबुक जो मोनेटाइज़ेशन आहे, स्टार्स जे सूरत में आहे, सब्सक्रिप्शन जे सूरत में आहे, पार्टनरशिप एड जे सूरत में आहे, स्टोर फ्रंट जे सूरत में आहे। सिर्फ़ु कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल पाकिस्तान में लॉन्च न थियो आहे। उनजे मिलण जा बि काफ़ी तरीक़ा आहिनि जंहिंजा मां वीडियो ठाहे फेसबुक ते रखी छॾियो आहे। तव्हां कम से कम उते त फॉलो कयो, ठीकु आहे। ऐं तव्हांजे व्हाट्सएपनि जा जवाब ॾेई रहियो आहियां जेतिरो थी सघे। हींअर बि मुंहिंजे ख़्याल में 1700-1800 मैसेजूं आहिनि। पोइ जेतिरो थी सघे मां तव्हांखे जवाबु ॾींदो आहियां। ऐं अधे खे ट्रेडिंग वीडियोज़ खे फॉलो कजो, लाज़िम फॉलो कजो, छो त अधे जो ॾिठुमि रीच तमामु घणो आहे, अधे जो जेको इंगेजमेंट आहे उहो बि तमामु सुठो आहे, महिनत करे रहियो आहे। ऐं तव्हां बि इहे महिनत कयो। ऐं इहे जेको नीरनि लठनि में वेठो आहे न, इहो थो चए त वीडियो में पहिरियों असांजा पेट अचनि था।